वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलम तर कैफ़ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यबह कशजरतिन तय्यबतिन अस्लुहा साबितुन व फ़रउहा फ़िस्समा तुअती उकुलहा कुल्ल हीनिन बिइज़्नि रब्बिहा वयज़रिबुल्लाहुल अम्साल लिन्नासि लअल्लहुम यतज़क्करून सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिक लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ज़रूर शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। 13 सिपारे सूरत इब्राहिम जो बायत हमारे सामने तिलावत कई हुई। इन आयतुनि में अल्लाह ताला एक मसलो समझाने जे लाइ एक अजीब ऐं गरीब मिसाल बयान फरमायो। कुरान मजीद में केतिरनि जायुनि ते अल्लाह से मिसाल ॾिना छो त मिसाल सां जेका ॻाल्हि बयान थींदी आहे उहा जल्दी सम्झ में ईंदी। ये नई सूरत में अल्लाह ताला तौहीद जो मसलो समझाने जे लाइ हिकिड़ो मिसाल बयान फरमायो। फरमाई मसलुल लज़ीन कफ़रू बिरब्बिहिम आमालुहुम करमाद। रब फरमायो मुशरिक जे पूरी जिंदगी जी इबादत उन जूं नेकियूं उन जा आमाल साले छार ऐं वारीअ जे दड़े वांगुरु अथव। ये छार जो दड़ो वारीअ जो दड़ो हुजे। इश्तद्दत बिर्रीहु फी यौमिन आसिफ ओचितो तेज हवाई हवा जो सख्त झोलो आयो तो वह छार ऐं वारी ज़रा ज़रा थी वई। रब फरमायो मुशरिक जे पूरी जिंदगी जी इबादत उन जूं नेकियूं उन जा अमाल साले इन छार ऐं वारीअ जे दड़े वांगुरु अथव। जीअं वारीअ जो दड़ो हवा जी करे ज़रा ज़रा थियो। रब फरमायो मुशरिक जे पूरी जिंदगी जी इबादत उन जूं नेकियूं उन जा अमाल साले इसराफील जे फूक सां ज़रा ज़रा थी वेंदा। क़यामत जे ॾींहुं साम्हूं हिकिड़ी बि नेकी न हूंदसि। वरी 8 सिपारे सूरत नूर में अल्लाह ताला इहो ई मसलो समझाइण जे लाइ वरी हिन नमूने सां मिसाल ॾेई करे समझायो। फरमाई वल्लज़ीन कफ़रू आमालुहुम कसराबिन बिक़िय्यह। रब फरमायो मुशरिक जे पूरी जिंदगी जी इबादत उन जूं नेकियूं उन जा अमाल साले रुञ वांगुरु अथव। सख्त गर्मी हुजे टाक मंझ जी हुजे हिकिड़ो उञारो ऐं प्यासो माण्हू
का बयाबान में वने पियो त परे खां पानी जा तलाव ॾिसण में आयसि। जीअं रोड ते माण्हू गर्मी में बीहंदो त परे खां महसूस थींदो त पाणी आहे। यहसबुहु ज़म्आनु माआ, उन्यारे ऐं प्यासे माण्हू ईअं सम्झो त शायदि पाणी आहे। पर हत्ता इज़ा जाअहु लम यजिदहु शैया, वेझो जो आयो त पाणीअ जो ढुक बि कोन हो, उन में तकबी मरी वियो। रब फरमायो मुशरिक जे पूरी जिंदगी जी इबादत उन जूं नेकियूं उन जा अमाल साले ने रुन्या वांगुर थव, जंहिंखे प्यासो माण्हू पाणी पियो समझे पर हकीकत में पाणी हुयो कोन। ही वीचारो भी खुश पियो थो थिए त मां नमाज़ूं भी पढ़ां थो, तिलावत भी कयां थो, जिक्र भी कयां थो, दुरूद भी पढ़ां थो, तहज्जुद भी पढ़ां थो, मीलाद भी मल्हायां थो। पर कुरान तो फरमाए ववजदल्लाह इंदहु फवफ़ाहु हिसाब, क़यामत जे ॾींहुं जॾहिं इन जी अल्लाह जी आॾो पेशी थींदी, इन जो हिसाब किताब वरितो वेंदो त शिरक जे करे सारा अमल चट थी वेंदसि, साम्हूं हिकिड़ी बि नेकी न हूंदी। अञा न सम्झाई। वरी 17 सिपारे सूरत हज में अल्लाह ताला इहो ई मसलो समझाइण जे लाइ वरी हिन नमूने सां मिसाल ॾेई करे समझायो। अल्लाह से फमन युश्रिक बिल्लाह फकअन्नमा खर्र मिनस समा, रब फरमाया रब जी ज़ात सां ॿिए खे भाईवार बनायो। सिर्फ ज़ुबान सां ईअं चई त रब भी रब आहे, पर ही पीर फ़कीर भी घटि कोन्हनि, ही भी कमाए सुठा आहिनि। अल्लाह हिननि खे भी पंहिंजो कुझु वंडो ॾिनो आहे, असांजी ॿुधे कोन थो, पीरनि फ़कीरनि जी मोटाए कोन थो। कुरान तो फरमाए ईअं चयो फकअन्नमा खर्र मिनस समा, ॼण त आसमान खां हेठि किरी पियो। हेठि जो किरियो त ॿूटियूं ॿूटियूं थी वियो, ज़रा ज़रा थी वियो। फतख्तफुहु तैर, कांव बाज़ गिजूं कुत्ता बिला उन जे ॿूटियुनि ऐं हॾनि खे चूसे खाई विया। बाक़ी जेके ज़रा बचसि औ तवी बिहरी, हवा जो आई त बाक़ी ज़रा भी उॾामीअसि। रब फरमाया मां रब जी ज़ात सां ॿिए खे भाईवार बनायो, ॼण आसमान खां हेठि किरी ईअं तबाह ऐं बर्बाद थी वियो। अञा न सम्झाई। वरी 20 सिपारे सूरत अनकबूत में सिपारे जी आख़िरी आयत में रब इहो मसलो समझाइण जे लाइ इन नमूने सां मिसाल ॾिनो। मसलुल लज़ीना इत्तख़ज़ू मिन दूनिल्लाहि औलिया कमसलिल अनकबूत इत्तख़ज़त बैता। रब फरमायो जेके मां रब के छॾे करे ॿियनि खे भाईवार, ॿियनि खे पिया मुश्किल कुशा सम्झनि, ॿियनि खे पिया पंहिंजो माबूद सम्झनि, हाजत रवा सम्झनि, अल्लाह से फरमायो उन्हनि जो मिसाल कोरिय जे घर वांगुरु अथव। जे कोरियो कमरे जे कुंड में छपर ऐं छन में ॼार ठाहींदो आहे, तानीअ ॾींदो आहे, पोइ हिन जे ॼार में तानीअ में केॾी महिल मख फासंदी, केॾी महिल मच्छर फासंदो, केॾी महिल इहा वॾी ॾेंबूरी खखर भी हिन जे ॼार में फासंदी आहे। रब फरमायो जेके मां रब के छॾे करे ॿियनि खे पिया पुकारनि, ॿियनि खे पिया पंहिंजो माबूद ऐं मुश्किल कुशा सम्झनि, उन्हनि जो मिसाल कोरिया जे घर वांगुरु अथव। जे कोरिया ॼार ठाहे मक्खी खे पियो फासाए, मच्छर खे पियो फासाए पंहिंजी तानीअ में, ईअं हिननि भी अल्लाह वारनि जे मज़ारुनि जे मथां किरोगन जा कुबा ठाराया, टाइल ऐं मार्बल लॻाई, रंगीन रंगीन झंडियूं लॻायूं। गरीब वेचारा रहण जे लाइ घर कोन्हे, ही अल्लाह वारनि जे मथां मरी वियलनि जे मथां किरोगन जा ख़र्च पिया कनि। गरीब मिस्कीननि खे पाइण जे लाइ लटो कोन्हे को, ही ज़ालिम मरी वियलनि जे क़बरुनि ते 50-50 हज़ार लख लख जूं चादरूं पिया रखनि। आगे असांजो वज़ीर आला यूनिभागो मक़बूल जाफ़री
कलंदर साईं जी मज़ाक ते उते 50,000 जी चादर क़ब्र ते। हाँ मां तव्हां खां पुछां थो कलंदर साईं खे हिन चादर जी ज़रूरत हुई? केर सम्झे? किरोगन जा ख़र्च टाइल मार्बल गरीबन के घर जे लाइ छत कान्हे दरगाहुनि ते किरोग ख़र्च। हज़रत अबू बकर सिद्दीक़ आख़िरी वक़्त में पंहिंजे घर वारनि खे वसीयत थो करे त मां मरी वञा त मुंहिंजे मरण खां बाद ही जेका मुंहिंजे बदन ते पुराणी चादर पाती पई आहे इहा धोई करे मूंखे कफन ॾिजो, नए कपिड़े जी मूंखां वधीक ज़िंदहनि खे ज़रूरत आहे। वो कब्र में तो वञे त पुराणी चादर पायूं थो वञे त मुंहिंजे लाइ इहा पुराणी चादर सही आहे, नए कपिड़े जी मूंखां वधीक ज़िंदहनि खे ज़रूरत आहे। हिननि ज़ालिमनि खे अलाए छा थी वियो आहे जो दरगाहुनि जे मथां किरोगनि जा ख़र्च पिया कनि। जीअं कोरीअ जो ॼार ठाहे मखे खे फसाईंदो आहे, मच्छर खे फसाईंदो आहे, ही बि अलाह वारनि जे मथां किरोगनि जा ख़र्च करे हिननि ग़रीबनि मिसकीननि खे फासाइण जी कोशिशि पिया कनि। ऐं तव्हां तजुर्बो कयो, तव्हांजे ॻोठ जो को बुज़ुर्ग तहज्जुद गुज़ार नेक निमाज़ी मरी वञे, उनजी क़ब्र कच्ची ठाहियो सुन्नत जे मुताबिक़, केर बि उन क़ब्र जे वेझो कोन ईंदो। पर तजुर्बे ख़ातिर तव्हांजे ॻोठ जो को कुतो या गॾो मरी वञे, उनजी चुंगा रोड ते पक्की क़ब्र ठाहियो, पग रखी जजोस, हिकिड़ो मुजावर विहारियोसि, पाणीअ जो दिलो भरे छिमकार ॾेई वेठो हुजे, सभु मुशरिक ऐं बिदअती उन कुते ई गॾ जी क़ब्र जो तवाफ़ कंदा त हिते पोतल सरकार सुथल। हिननि खे कहिड़ी ख़बर त ख़ुदा जा वली छा थी। दुआ कयो अल्लाह सम्झे, अल्लाह सम्झे। हालांकि खबर भी अथन हर शे, ये भी कादरी असां भी कादरी, ये भी हनफी असां भी हनफी, उहे भी सुन्नी असां भी सुन्नी, किताब साॻा पिया पढ़ो, फिक़े साॻो, हदीस साॻी आहे, सॼी ख़बर अथनि त क़ब्र में पक्की सिर इस्तेमाल करण जी इजाज़त आहे, सॼी ख़बर। क़ब्र ते मेणबती ॿारण जी इजाज़त न आहे, क़ब्र ते अगरबत्ती ॿारण जी इजाज़त कान्हे का, बाहि जी पकल शइ क़ब्र में इस्तेमाल करण जी शरानी इजाज़त न आहे। हिते कलराठी ज़मीन हुजे, वारासी ज़मीन हुजे, उते भी सीमेंट जो ब्लॉक न हुजे, छो त सीमेंट भी बाहि जी पकल शइ, काठ जा ताक हुजनि उहे क़ब्र में इस्तेमाल कयो, बांस जूं लकड़ियूं हुजनि, सर हुजनि, तीला हुजनि, उहे क़ब्र में इस्तेमाल करण जी इजाज़त आहे। सीमेंट जे ब्लॉक जी भी क़ब्र में इस्तेमाल करण जी इजाज़त न आहे, सॼी ख़बर अथनि। इन्हनि जो हिकिड़ो पीर साहब आहे, मातली जो पीर दिलबर साईं, उन ते वसीयतनामो लिखियो आहे त मां मरी वञा त मुंहिंजी क़ब्र पक्की न कजो, मुंहिंजी क़ब्र कच्ची कजो, सुन्नत मुताबिक़ नंढड़ी जी हाले जी शरीफ़ असांजे बुज़ुर्गनि जूं मज़ारूं त वरी उनजो पीर भाई हो, उन चयसि त पहिरीं पंहिंजे पिने जी क़ब्र ठाहे, कुबो ठहियो पियो, पोइ वसीयतूं लिखो। हाणे पाण में पिया था विढ़नि। रोज़ो मुबारक या नबी साईं जी ख़ुसूसी, असांखे ताक़त न आहे जो साईं हाले जी वारनि जे मथां को कुबो ठाराए, किरोड़नि जा ख़र्च पिया कयूं, जलसा मस्जिदूं मदरसा। जेकर शरीयत में का अल्लाह वारे जे मथां कुबो ठाहिण जी इजाज़त हुजे हा त असां देवबंदी पंहिंजे मुर्शिदनि जे मथां सोने ऐं चांदी जा कुबा भी ठाराए सघूं पिया। अल्लाह साईं असांखे ताक़त ॾिनी आहे, पर असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी भी हिकिड़ो, त नबी साईं जो रोज़ो मुबारक भी हिकिड़ो। जे नबी साईं जे नबूवत में को शरीक न आहे त क़यामत ताईं नबी साईं जे रोज़े मुबारक में भी को शरीक न आहे, ऐं नबी साईं जो रोज़ो ठहियो त इहो क़यामत ताईं चिमकंदो रहंदो। जे कोड़ीअ जो खखर के मक्खी के मच्छर के फासाए पियो, हिननि भी ग़रीबनि मिसकीननि खे फासाइण जी कोशिश कई।
कोरिया को तानी हणी करे रत चूसींदो आ। इन्हनि अल्लाह वारनि जे दरगाहनि जे मथां करोड़नि जा ख़र्च करे इन्हनि ग़रीबनि मिस्कीननि जे ईमान खे चूसण जी कोशिश कई आहे। मिसाल ॾेई थो रब सम्झाए। नबी से भी हिकिड़ो मिसाल पाण फरमायूं 4 भाइर हुया। पोइ उन्हनि चइनि भाइरनि मां हिकिड़ो भाउ मरे पियो। पोइ मरण खां अॻु में पंहिंजे वॾे भाउ खे चई अदा मां मरां थो, तूं मुंहिंजो वॾो भाउ, अदा मां तुंहिंजी पीउ जेतिरी इज़त कंदोसि, तूं हुकुम कंदे त निमाज़ खे बि पोइते करे तुंहिंजे हुकुम जी तामील कंदोसि। अदा अॼु मां मरां थो, मरण खां बाद तूं मुंहिंजो कहिड़ो साथ ॾींदे? वॾे भाउ चयो अदा घबरा न, तूं मरी वेंदे, तुंहिंजे गुस्ल जो इंतज़ाम मां कंदुसि, तुंहिंजे कफन जो इंतज़ाम मां कंदुसि, तुंहिंजे खुशबू जो इंतज़ाम मां कंदुसि, तोखे गुस्ल कराए कफन पाराए खुशबू लगाए कब्रिस्तान जे हवाले कंदुसि। अदा ॿियो मां तुंहिंजो कहिड़ो साथ ॾियां? यार मुंहिंजे वस में इहो ई आहे, बसि चई आओ बसि। नबी साईं फरमा वरी ॿिए नंबर भाउ खे चई अदा तूं मुंहिंजो ॿियो नंबर भाउ, अॼु मां मरां थो, मरण खां बाद तूं मुंहिंजो कहिड़ो साथ ॾींदे? ॿिए नंबर भाउ चयसि अदा तूं मरी वेंदे, मरण खां बाद तोखे कुल्हे ते खणी कब्रिस्तान ताईं मां पहुचाईंदुसि, तुंहिंजी क़बर बि मां खोटींदुसि, क़बर में तोखे लाहींदुसि बि मां, तोखे सामीअ में सुम्हारींदुसि बि मां, वरी मिटीअ जा बुक भरे कोडर जा लपा भरे लतुनि सां लटे क़बर जो निशान ठाहे मोटी ईंदुसि। अदा ॿियो मां तुंहिंजो कहिड़ो साथ ॾियां? मुंहिंजे वस में इहो ई आहे, बसि चयो। फरमायो वरी 3 नंबर भाउ जेको नंढड़ो भाउ हुयुसि उनखे चई अदा मां मरां थो, मरण खां बाद तूं मुंहिंजो कहिड़ो साथ ॾींदे? यार मां तुंहिंजो ख़्यालु कोन कयो, छो त नंढे भाउ जो मां एतिरो ख़्यालु न कंदो आहे। को नौजवान हुयो चए पियो अलाह कुतो करे या नंढो भाउ न करे, सभु कम अचे नंढे भाउ ते पाले। वॾो भाउ 2 नंबर खे चवंदो, ॿियो नंबर 3 नंबर खे, 3 नंबर चवंदो नंढो तूं आहे तव्हांजे करे तूं कमु करे। नंढे भाउ जो मां एतिरो ख़्यालु न कंदो आहे। चई अदा मां तुंहिंजो एतिरो ख़्यालु कोन कयो, पर भाऊ हाणे मां मरां थो, मरण खां बाद तूं मुंहिंजो कहिड़ो साथ ॾींदे? उन नंढड़े भाउ चयसि अदा घबरा न, जेकर तूं मरीए मरण खां बाद क़बर में बि तोसां गॾु सुम्हंदुसि, महशर जे मैदान में बि तुंहिंजो बांह ॿेली हूंदुसि, पुलसिरात जे वक़्त में बि तोसां कुल्हो कुल्हे सां मिलाए हलंदुसि। अदा जेसि ताईं जन्नत में न पहुचंदे तेसि ताईं तुंहिंजो साथ कोन छॾींदुसि। नबी से मिसाल ॾेई करे नबी से फरमायो वॾो भाउ अथव तव्हांजो माल मिल्कियत, बंगला मालातियूं, ज़मीनूं जायदाद, ई गाॾियूं, इहो तव्हांजो वॾो भाउ अथव जेको कब्रिस्तान ताईं बि कोन हलंदो। बंगलो भी हिते, गाड़ी भी हिते, जमीन भी हिते, मेयूं ढगियूं भी हिते, पैसा भी हिते, वध में वध इहो भाउ इहो तावल कंदो जो माल मां कफन वठी ईंदा, खुशबू वठी ईंदा, ॿ टे अजरक वठी ईंदा, किथे किथे त वीचारा सदोरा पुट ओधर ते बाबे जो कफन वठी ईंदा। सही तो चवां? वॾो भाउ इहो अथव जेको कब्रिस्तान ताईं बि कोन थो हले, हलंदी आहे ज़मीन कब्रिस्तान ताईं, गाॾी, इहो बंगलो, इहे मेयूं ढगियूं। असांजो हाणे मुंहिंजे प्रोखास में को दोस्त मरी वियो, अरबपति हुयो, उनजे बंगले में तक़रीबन 8-9 गाॾियूं करोड़नि जूं बीठियूं हुयूं, पर पछाड़ी में जंहिं महिल हुनजो लाश घर खां ॿाहिरि आयो, जनाज़ो पढ़ियऊं, जनाज़े खां बाद मज़दा ते हुनजो लाश रखियो हुयो, जंहिं ते ढगियूं खणी ईंदा हो पीढ़ीअ ते, उन मज़दा ते हुनजो लाश खणी कब्रिस्तान ते पहुचायूं, करोड़नि जूं गाॾियूं बीठियूं, उहे बि कब्रिस्तान ताईं न हली। नबी से फरमायो तव्हांजो वॾो भाउ अथव जेको कब्रिस्तान ताईं बि तव्हां सां गॾु कोन हलंदो। फरमायो ॿियो नंबर तव्हांजो भाउ, उहो तव्हांजो अहल अयाल अथव, ही पुट, ही पोटा, ही भाइर, ही भाटिया, ही दोस्त अहबाब, इहो तव्हांजो ॿियो नंबर भाउ अथव जेके कब्रिस्तान ते कुल्हो ॾेई करे हलंदा। अम्मा त घर में ई मोकिलाईंदी, न्याणी बि घर में मोकिलाईंदी, घरवारी बि घर जे दरवाज़े खां अंदरि रोई करे मोकिलाईंदी,
बाकी पुट पुटा हलंदा, भाइर भाटिया हलंदा, दोस्त बाबा हलंदा, कब्रिस्तान में हली कब्र में लाहे मिट्टीअ जा बुक भरे कोडर जा लपा भरे लतुन सां लटे कब्र जो निशान ठाहे मोटी ईंदा। नबी से फरमाया यत्तबिउल मय्यित सलासतु अशिया, इंसान जॾहिं मरंदो आहे त टे शयूं हुन जे पोयां लॻंदियूं आहिनि। यत्तबिउहु आलुहु व मालुहु व अमलु, उन जो आलु भी पोयां लॻंदो, माल भी पोयां लॻंदुसि, अमल भी पोयां लॻंदुसि। फरमायूं फयरजिउ इस्नान, पोइ ॿ शयूं बेवफा थी वेंदियूं, माल भी बेवफा, अयाल भी बेवफा, वयबका वाहिद, हिकिड़ी शइ वफादार आहे, उहो तव्हांजो नेक अमल आहे। नबी साईं फरमायो इहो तव्हांजो नंढो भाउ तव्हांजो नेक अमल अथव, जंहिंसां तव्हां ईअं असां ताती एॾी था कयूं जो निमाज़ जो टाइम थो थिए होटल ते वेठा आहियूं, ड्रामा ऐं फिल्मूं पिया था ॾिसूं, निमाज़ जो टाइम थो थिए कुकड़नि जी मेल ते बीठा आहियूं, कुतनि रिछ जी बच ते बीठा आहियूं, निमाज़ जो टाइम थो थिए त मोबाइल पिया था ॾिसूं, तादी असां हिन पंहिंजे नंढे भाउ नेक अमल असां एॾी था कयूं। पर मुंहिंजे नबी फरमायो इहो नेक अमल कब्र में भी तव्हां सां गॾु हूंदो, महशर जे मैदान में भी तव्हांजो बांह ॿेली हूंदो, पुलसिरात जे वक़्त में भी तव्हां सां कुल्लो कुल्ले सां मिलाए हलंदो। फरमायो जेसि ताईं जन्नत में न पहुचंदो तेसि ताईं इहो नेक अमल तव्हांजो साथ न छॾींदो। दुआ कयो अल्लाह असांखे नेक अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अॼु जेके हिते वेठा आहियूं हिन महिल ताईं इहो नेक अमल आहे, इंशाअल्लाह इन जो फ़ाइदो थींदो कब्र में। क़ुरान मजीद ॿुधूं था पिया, मथां तव्हां सम्झो था जायो वियासीं जलसे ते असां निंड पेटाईसीं, न बाबा इहो जागो बि कम वारो, इंशाअल्लाह इन जो फ़ाइदो थींदो। असांजा हज़रत साईं हम्मादुल्लाह आलजी रहमतुल्लाह अलैहि, अल्लाह उन्हनि जी क़ब्र ते किरोगा रहमत नाज़िल फरमाए। साईं जन खां हिकिड़े माण्हू सुवाल कयो, साईं माण्हू जो मरी वेंदो आहे पोइ उनजे लाइ ख़ैरातूं कंदा आहिनि, ख़त्मा ॼाराईंदा आहिनि, भला हिननि ख़ैरातुनि जो ख़त्मनि जो को फ़ाइदो मई तगे? पोइ साईं जन बि मिसाल ॾेई सम्झायो, फरमायूं जेकर हिकिड़ी ॿकरी मरी वञे ऐं उन ते बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी करे काती वहाइजे, ॿकरी हलाल थींदी? चयोसीं न। साईं फरमा भला 3 दफ़ा कुल अल्लाह पढ़ी काती हलाइजे, ॿकरी हलाल थींदी? भला सॼो क़ुरान मजीद जो ख़त्म पढ़ी करे काती वहाइजे, हलाल थींदी ॿकरी? चयोसीं न। साईं जन फरमायो पर जेकॾहिं ॿकरी ज़िंदा पोइ हिकिड़ो गुनहगार मुस्लमान भली वुज़ू बि न हुजेसि, बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर जे करे काती वहाईंदो त ॿकरी हलाल थी ईंदी। साईं जन मिसाल ॾेई करे सम्झायो। हज़रत साईं हम्मादुल्लाह अल्लाह उन्हनि जी क़ब्र ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। साईं जन फरमायो जेकॾहिं दुनिया में के मुस्लमान जो अक़ीदो ईमान सही अथसि, क़ुरान मजीद सां ताल्लुक़ अथसि, निमाज़ पढ़े थो, ज़िक्र अज़कार करे थो, दुरूद पढ़े थो, आलिमनि बुज़ुर्गनि अल्लाह वारनि सां उन जो ताल्लुक़ आहे, हाणे जेकर इहो मरी वियो, मरण खां बाद ॿियो को अमल कोन्हे, ख़ैरात त कान थी, को ख़त्मो त कोन ॼारायो, पर जेकर हिकिड़ो अल्लाह वारो या को आलिम क़ब्रिस्तान तां गुज़रियो त इन जे करे बि अल्लाह ताला हुनखे माफ़ करे छॾींदुसि। रुगो आलिम क़ब्रिस्तान खां गुज़रियो छो त हुनजो ताल्लुक़ हुयो, दुनिया में हुनजो ताल्लुक़ हुयो, पोइ जेकर को आलिम या कोई मुस्लमान रुगो क़ब्रिस्तान खां गुज़रियो, 3 कुल पढ़ी इज्तिमाई दुआ घुरी, अल्लाह ताला उनजी मग़फ़िरत फरमाईंदो। पर दुनिया में ताल्लुक़ कोन्हे को, सॼी ज़िंदगी निमाज़ न पढ़ियई, क़ुरान मजीद जो हिकिड़ो ख़त्म भी सॼी ज़िंदगी में न कढियई, रात ॾींहुं आलिमनि जी गिला, बुज़ुर्गनि जी गिला, क़ुरान वारनि सां ताल्लुक़ ई न। हाणे जेकर इहो मरी वञे, मरण खां बाद पूरे मुल्क जा मुल्ला वठी करे हुनजे क़ब्र ते क़ुरान पढ़ायो, टके जो फ़ाइदो कोन थींदो। जेकर चाहियो था त क़ब्र में असांजो फ़ाइदो थिए त दुनिया में ताल्लुक़ रखो, नमाज़ पढ़ो, या आलिमनि बुज़ुर्ग खां असांजो को ताल्लुक़ आहे, इहो दुनिया में हुजे त पोइ इंशाअल्लाह हिकिड़ो मौलवी रुगो गुज़रियो क़ब्रिस्तान खां तॾहिं बि माफ़ी मिले। पर दुनिया में ताल्लुक़ ई न आहे, राति ॾींहुं आलिमनि खे गारियूं पिया ॾियूं त पोइ फ़ाइदो कोन्हे। अॼु वाइदो कयो त उलमा सां ताल्लुक़ रखंदासीं। अहले हक़ उलमा जी जमात जमीयत उलमा इस्लाम
दुआ कयो अल्लाह असांजो मरम असांजो जीअं इन आलमनि सां करे। घणा माण्हू चवंदा आहिनि त मौलवियुनि छा कयो, मौलवियुनि खे तव्हां ॾिनो छा आहे? 72 साल में हिकिड़ो बि को चीफ ऑफ आर्मी, हिकिड़ो बि को चीफ जस्टिस, हिकिड़ो बि सदर या वज़ीर आज़म मौलवी थियो आहे? 72 साल में मुल्क खे लुटियो अथई न। वरी बि गारियूं मौलवियुनि खे, गिला मौलवियुनि। असांखे तव्हां ॾिनो छा आहे? सब जेके भी वज़ीर आज़म थियान, सदर थियान, चीफ ऑफ आर्मी थियान, चीफ जस्टिस थियान, ये सब बर्तानिया जे ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जा फारिग आहिनि। हिकिड़ो बि को मदरसे जो फारिग आहे? हाणे हिकिड़ो ई आयो आहे जनरल हाफ़िज़ मुनीर। हाफ़िज़ आहे, मौलवी त कोन्हे, हाफ़िज़ आहे। अल्लाह करे चला हिम्मत ॾेसि, रब तौफ़ीक़ ॾेसि, वो मुल्क जो ख्याल करे। न त 72 साल में हिकिड़ो बि मौलवी न आयो आहे। सब यूनिवर्सिटियुनि जा फारिग आया। उलमा जो दिफ़ा कयो बाबा। हाणे पीडीएम जो सदर मौलाना फज़ल रहमान हुयो। 16 महीना खई पीडीएम जी हुकूमत हुई। तॾहिं बि मौलाना मुफ्ती महमूद असद महमूद 16 महीने में 16,000 नौकरियूं ॾिनियूं पाकिस्तान में, मुफ्त में, सिर्फ पोस्ट में। पोस्ट ऑफिस में 16,000 नौकरियूं ॾिनूं या कोन? इमरान जी हुकूमत हुई 8 साल ज़रद में 1000 नौकरी भी न ॾेई सघे। सिर्फ 20,000 भर्ती कया अथनि सोशल मीडिया ते, जिन खे पगार हुकूमत जे तरफ़ों मिले ऐं कम इमरान जो पिया कनि, तबलीग इमरान जी पिया कनि, ख़िदमत इमरान जी पिया ॿुधाए, उनखे पगार हुकूमत जे तरफ़। पंहिंजे बच्चनि खे मदरसे में छॾियो, स्कूल में भी छॾियो, पर उते ख्याल कयो स्कूल में माहौल कहिड़ो। टियों इजलास हुयो सखर में, राशिद साहब ॻाल्हि कई त लेक्चरार ऐं प्रोफेसर मूं वटि आया, त में 3 हिंदू हुआ लेक्चरार लाड़काणे में। ये जेके 3 मुसलमान थिया नी डॉक्टर साहब जे दौर में, ॿाहिरि 3, उन्हनि जो हिकिड़ो भाउ मुसलमान वॾो कोन थियो, जंहिं डॉक्टर साहब खे बि कोर्टुनि जा चक्कर ॼाराया। उहो बि आयो, राशिद साहब के चयूं त तव्हां में ही उम्मीद है। पाकिस्तान ला इलाहा इल्लल्लाह जे नाले ते वतो हुयो आहे। पाकिस्तान में सरकारी इदारनि में, स्कूलनि कॉलेजनि में अहिड़ा प्रोफेसर, लेक्चरार, मास्टर भी आहिनि जेके असांजे मुसलमान बच्चनि खे चवनि था बाबा छाजो नबी, छाजो इस्लाम, छाजो क़ुरान, छाजो दीन, छॾियो बाबा इन्हनि खे मुलनि जी पचर। अंग्रेज़ भला अथव, अंग्रेज़ी सिखो, उन्हनि जे कढ लॻो तरक़ी तॾहिं तव्हां कंदव। ही सरकारी पगार खण वारा प्रोफेसर, लेक्चरार असांजे बच्चनि खे तबलीग जा पिया कनि त दीन खां परे थियनि, दीन खां बेज़ार। इहो दौर पियो हले। मीरपुर ख़ास उमरकोट इन थर जे इलाइक़े में गुरबत है, उते कादियानियुनि जो निसाब पढ़ायो पियो। मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी केर हो, उन जूं ख़िदमतूं छा आहिनि? मीज़क उस्ताद भर्ती पिया कया वञनि जेके ॿारनि खे नाच सेखारनि, राग सेखारनि। तव्हां आयो किथे? पैसा पिया भरियो, अल्लाह जा बानो, ड्रेसुनि जा पैसा, किताबनि जा पैसा। घट में घट ख्याल त कयो त असांजा बच्चा जंहिं इदारे में पढ़नि था त पीरियड खां बाद उस्ताद हिननि खे कहिड़ो दर्स पिया ॾियनि, दीन जो दर्स पिया ॾियनि या दीन खां बेज़ारी जो दर्स? हैदराबाद कासिमाबाद में हिकिड़ो असांजो जमायती हो कुराड़ो तहज्जुद गुज़ार रोए पियो, चइबो मौलाना मुंहिंजे पुट खे सम्झायो, चए थो त रब आहे ई कोन, रब जो इनकार। पब्लिक अहल बैत स्कूल शियन जेके खोलिया आहिनि, उन्हनि में नबी से जे सहाबा जी दुश्मनी उन्हनि बच्चनि जे दिमाग़ में भरी पई, सहाबा खां बेज़ार। तो घट में घट इन्हनि स्कूल में पंहिंजे बच्चनि खे छॾियो था त ख़्याल त कयो त उस्ताद कहिड़े क़िस्म जा, इन्हनि खां दीन बेज़ारी जो इन्हनि खे सबक़ त कोन था ॾियनि। सो सभु कोशिशि कंदो दीनदार जेको माहौल हुजे उते पंहिंजे बच्चनि खे छॾियो, उन स्कूल में, उन इदारे में, असांजो दीन त बचे, ईमान त बचे। अल्लाह से दुआ है अल्लाह ताला इन नसीहत ते अमल जी तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला इन इदारे के ता क़यामत आबाद फरमाए। अगो नात खाना मूसा गडो नात पढ़े पो दुआ था, दुआ को अग में न वञो बाबा।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब सलासन पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लिम अलैहि। जिंदगी गफलत गुनाहने में वही गुजरी घणी हाणे पछता